अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 23 नवंबर ट्यूसडे 23 नवंबर ऐं मां राति जो त हिननि खे पेंट कोन कयो, सुबुह जो हिननि खे मां पेंट करे छॾियो आहे ऐं हुन सां गॾु नंढा नंढा काठियुनि जा पीसिस बि पेंट कया अथमि। त इहो जॾहिं हाणे ठाहींदमि कुझु त तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हीअ हणां थी मां पंहिंजे हिन प्लांटर ते जेको हाणे वीचारो थी वियो आहे सफ़ा। ऐं हीअ कॾहिं मां ॾाढे शौक़ु सां ठाहियो हो पाणीअ जे हिकिड़े केन मां। सो हाणे हिनखे पहिरियों त मां हिन जे मथे हिसे ते इहे मुंहिंजा टेसल्स लॻियल हुया, पर हाणे मां हिनखे विच ते थी हणणु चाहियां छो त प्लांट वॾो थी वियो आहे त नज़र नथा अचनि। बसि इहो हिनजो लास्ट टाइम हूंदो। ऐं उनखां पोइ जेको आहे ॿीहर जॾहिं हीअ सभु ख़राबु थी वियो त मां हिनखे उछलाए छॾींदमि। त तव्हां ॾिसी सघो था, हिननि जूं वीडियोज़ बि मौजूदु आहिनि जॾहिं मां हीअ ठाहिया हुआ। सो पहिरियों मां इहे हिनखे हणंदमि, उनखां अलावा तेल जी बॉटल ख़ाली थी आहे ऐं मुंहिंजे लाइ इहो हिकिड़ो नओं प्रोजेक्ट ख़ाली थियो शुरू थियो आहे ईअं सम्झो। सो इहो बि हिते रखियो अथमि त इन मां कुझु ठाहींदमि इनशाला। हीअ आहे मुंहिंजो प्लांटर, इहो हिते ई पियो हूंदो आहे। ऐं पहिरियों मां हिनखे चौधारी हयां हा इहे खुंदण, पर हाणे मां वेझा वेझा करे सिर्फ़ु साम्हूं वारे हिसे ते हया आहिनि। सो हीअ बि कॾहिं ठाहियो हुअमि। इन्हनि सभिनीनि जूं जेके आहिनि वीडियोज़ मौजूदु आहिनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते उस बि अचे थी ऐं पाणी थो पए हिननि जे मथां, ऐं मिटीअ जो त कोई हिसाब ई कोन्हे, त पोइ लाज़मी हिननि जो रंग रूप ख़राबु थो थी वञे। 11 थियण वारा आहिनि ऐं मां हिते कटिंग शुरू कई। अञा कटिंग कयां पई त भाॼी वारे जो आवाज़ु आहे। हूअं त ट्यूसडे असां हलिया वेंदासीं ट्यूसडे बाज़ारि, पर कोन था वञूं हाणे। सो मूं चयो बसि भाॼियूं हे बि काफ़ी फ्रेश था खणी अचनि त अॼु टाइम ज़ाया करण जी ज़रूरत न आहे। सो भाॼियूं वरितियूं अथमि कुझु, ऐं कुझु पयूं बि आहिनि, कुझु फ्रीज़ थियल आहिनि। बसर वरितमि छो त बसर सफ़ा ख़तमु थी विया, नंढड़ा नंढड़ा बचा। गोभी वरिती आहे, मटर ऐं टमाटर अलाए एॾा महांगा आहिनि जंहिंजी हद न आहे। ऐं उनखां सवाइ ही जंबो वाङण ऐं धाणा, इहे शयूं वरितियूं अथमि छो त हीअ त रोज़ था अचनि ऐं मां घर में वेठी आहियां, जेको बि खपंदो त वठी वठंदासीं। अॼु मुंहिंजो इरादो आहे गोभी ऐं मटर पटाटनि जी भाॼी पचाइण जो। सो इहा बि रेसिपी मौजूदु अथव अगरि केरु इंट्रस्टिड हुजे उन में त। सो हिननि खे हाणे पंहिंजी पंहिंजी जाइ ते रखंदमि। उनखां पोइ थांवनि जो मां दुकानु कढी वई आहियां, इनखे अंदरि कंदमि। खीरु काढ़े छॾियो अॼु वारो बि, ऐं 2-3 ॾींहंनि जो बचियल बि, उनखे बि गॾे असां काढ़े छॾींदा आहियूं त जीअं उहो इस्तेमालु थी वञे। सो हाणे मां कटिंग उते ई छॾे आई आहियां ऐं किचन जे कम जो हाणे फ़िलहालु मुंहिंजो टाइम आहे, छो त हे वाइंड अप करणु रोज़ जो रोज़ ॾाढो ज़रूरी। 1:30 थियण वारो आहे ऐं मां हीअ राजिया जी नाइट ड्रेस, नाइट सूट सिबी चुकी आहियां ऐं कटिंग बि कई, सिलाई बि कई। हे ट्राउज़रनि जो रेडी आहे, इलास्टिक विझी छॾी आहे। बाक़ी हिनखे अञा जेको आहे बटण हणणा आहिनि, इस्त्री बि करिणो आहे न, त उहा इस्त्री न आहे थियल। ऐं मूंखे लॻे थो शर्ट थोरी डिघी आहे, पर ठीकु आहे, त ईअं ई ढिला ढिला कपिड़ा ऐं लूज़ ऐं वॾा ई हूंदा आहिनि मोस्टली हंध में पाइण जे लाइ, ॿारनि जे लाइ या कंहिं वॾनि जे लाइ बि। सो हाणे हलो त तव्हांखे मज़ो ॾेखारियां बुर्ची खाने में छा थियो आहे। बुर्ची खाने में इहो थियो आहे त मां हिते आयमि, बसरु कटियो, ऑयल विझी ऐं दाग करण लाइ रखियमि। ऐं पोइ मां सोचियमि त अगरि मां इहे सभु भाॼियूं कटींदमि, छिलींदमि ऐं पचाईंदमि त अॼु मां सिलाई न करे सघंदमि। मां इहो अधु कचो पको दाग हिते छॾे ॾिनो। भाॼियूं सभु मां फ्रिज में रखियूं वापसि, ऐं हाणे त 1:30 थियण वारो आहे, लंच जो टाइम बि आहे, बुख थी लॻे ॾाढी। सो हाणे मां छा कंदमि त हाणे कंदमि इहो त हींअर राति वारी पालक दाल बचियल पई आहे ऐं काफ़ी आहे, इहा गरम कंदमि ऐं हिन सां गॾु मां चांवरनि जा चिरड़ा पचाईंदमि त वाह जो लंच थी वेंदो। ऐं उनजो नतीजो इहो थियो, फ़ाइदो इहो थियो मूंखे ताज़ो बोर्ड न पचाइण जो, त मां हिकिड़ो सूट सिबी वरितो। सो इहा अथव सूरत हाल। हाणे हे जेको आहे मां इहो साइड ते करे छॾींदमि, छो त इहो मूंखे पोइ राति जो पुलाउ पचाईंदमि इनशाला मां, मटरनि जो, पटाटनि जो। यखनी बि पई आहे कुझु निकितल, त मूंखे इहो दाग कमु अची वेंदो, ज़्यान बहरहाल कोन थींदो। सो ईअं बि कॾहिं कॾहिं थींदो आहे, छो त मां वरी बि मटर छिलियां, गोभी कटियां, पटाटा छिलियां, त मूंखे इलाही टाइम लॻी वञे हा, पोइ सिलाई कोन थिए हा। सो मां इहो डिसाइड कयो। सो हाणे मां पचायां थी चांवरनि जा चिलड़ा ऐं हीअ दाल गरम कंदमि। टे पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, लाइट हली वई आहे ऐं मां अची वई आहियां किचन में। हीअ आहे यखनी। कल्ह जेको मां चिकन जलफ्रेज़ी ठाहियो त हीअ चिकन बॉइल कयो त हीअ यखनी मां रखी छॾी, छो त इहा हुन बोड़ में हिन जी ज़रूरत कोन हुई। सो हाणे मां कढी आई आहियां भाॼी। राति जो मां मटर ऐं पटाटनि जो पुलाउ पचाईंदमि ऐं उन में इहा यखनी विझंदमि, यानी हिकिड़ो इनडायरेक्टली चिकन पुलाउ ठही वेंदो। सो हाणे मूं ॿियो कमु त हिन महिल नथो करे सघिजे,
सो मटर छिलींदमि, भाॼी वाॼी कटींदमि ऐं दाग जेको हिते अध में छॾियो हुअमि उनखे कंप्लीट कंदमि। हिनखे बि रखां थी बाहि ते ऐं हितां गॾु बि मटर जेके आहिनि उहे छिलींदी वेंदमि ऐं टॉर्च खणा त जीअं मुंहिंजो कमु आसानु थिए। सो हाणे टॉर्च ॿरंदी ऐं मां हिते बीह कमु कंदमि। सो फ़िलहालु त इहो ई कमु आहे, ॿियो को कमु नथो थी सघे, तंहिंजे करे थोरी राति जी मानी जी तयारी करे वठिजे, टाइम बचाइजे, टाइम खे सजायो करिणो आहे, टाइम ज़ाया न आहे करिणो। लाइट थोरी देरि में ई अची वई हुई पर मां जीअं त कमु शुरू करे चुकी हुअमि त इन करे मां कंटिन्यू करे छॾियो। सो गोभी बि कटे छॾी अथमि, बॉइल करे कची पकी करे, इहो पाणी बि उन में ई हूंदो ऐं पोइ रखी छॾींदमि त जीअं ख़राबु न थिए। हिते मुंहिंजो हे बोड़ पचे थो, पटाटा मटर ऐं यखनी हिन में मां विधी आहे, सॼो मसालो ठाहे ऐं सांझीअ जे अज़ान अची विया आहिनि, नमाज़ पढ़ी हाणे अची वरी पोइ ठाहींदमि पुलाउ। ऐं हे जेको आहे हिते सुराण रायतो थी ठाहे, बसर विझोसीं। बहरहाल हाणे असां ॿई ॼणी वेंदासीं नमाज़ पढ़णु ऐं नमाज़ खां पोइ अची हिनखे कम खे कंदासीं ख़तमु। सांझी नमाज़ पढ़ी पुलाउ खे दम ॾेई अची वेठी आहियां तव्हां सां कचहरी करणु। मां सोचियो जेसि ताईं चांवर दमजनि त तेसि ताईं थोरी ॻाल्हि ॿोल करे वठूं, ईअं ई गपशप। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां छो त अॼु मां राजिया जो ड्रेस सिबियो, पर शर्ट मूंखे ॾाढी ड्रिघी थी लॻे, सुभाणे मां हिनखे थोरो कटे नंढो कंदमि, को मसइलो न आहे। ऐं कटे बि कढंदमि त इहा पटी मुंहिंजे कम जी हूंदी, ज़ियान कोन थींदी। सो त मतिलबु मां धाॻो बि हिकिड़ो ज़ाया न कंदी आहियां, बसि मुंहिंजी आदत आहे, मूंखे मतिलबु लॻंदो आहे त हिन जो अलाह हिन जो बि हिसाबु वठंदो, इहो बि ज़ियान आहे अगरि मां उछलाए छॾियां त। सो बहरहाल मां एक्सपर्ट त न, मां सिलाई सुठी करे वेंदी आहियां, कटिंग में मूंखे थोरो हूंदो आहे मसइलो, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं जीअं कॾहिं मां पंहिंजा कपिड़ा पाण सिबंदी आहियां, हिकु ॿ दफ़ो टेलर खे बि ॾिना आहिनि त पाणनि लाइ सिबंदी आहियां त मां हिकिड़ो त लूज़ पाईंदी आहियां, ॿियो मां डिज़ाइनूं सफ़ा न पाईंदी आहियां, टियों त मां रओ वेड़े घुमंदी आहियां त मूंखे फ़र्क़ु बि न पवंदो आहे त सिंपल ॻिची ठहियलु आहे या डिज़ाइन वारी आहे या छा आहे। इहे शयूं अरसो थियो, मां सम्झां थी 2000 खां मां छॾियूं आहिनि इहे सभु शयूं, त 21 साल थी विया न, हा त 2021 थी विया आहिनि हाणे। त मां मतिलबु इहो मतिलबु मां ॾाढो पहिरियों ई मां सादगीअ ॾे हली वियमि, मुंहिंजे हस्बैंड जे हूंदे ई त मूंखे लॻो त इन्हनि शयुनि जी का अहमियत न आहे, अजायो छॾियांसि थी इन्हनि खे बसि। छो त एज़ टीचर अगरि मां पढ़ायां थी न, ॿारो सादगी अख़्तियार कयो ऐं मां ॾाढी चमक चलो थी स्कूल थी वञा त इहो मूंखे हज़म न पियो थिए। हालांकि अलाह शुक्र आहे मां कॾहिं बि इहो ओवर न थी आहियां ज़िंदगीअ में, पर पोइ बि कुझु न कुझु थोरो घणो दुनिया सां हलण जी ख़ातिर माण्हू छा चवंदा, कंहिं ज़माने में मूं वटि बि इहा सोच हूंदी हुई, त पोइ मां रियलाइज़ कयो त न, अगरि तव्हां जीअं मां हिकिड़ी टीचर जी हैसियत में पंहिंजे सब्जेक्ट में मां माहिर आहियां, जंहिं लेवल खे मां पढ़ायां पई उन लेवल ते मां एतिरी एक्सपर्ट हुयमि, मां मुतमइन हुयमि, ठीकु आहे, स्कूल लेवल ते। हाणे मां यूनिवर्सिटी लेवल जी दावा नथी करे सघां, छो त जॾहिं मूंखे पंहिंजे सब्जेक्ट ते कमांड आहे, जॾहिं मुंहिंजे कम में जेको आहे कंहिं क़िस्म जी का ग़लती नथी निकिरे, पोइ मां सादे लिबास में बि इम्पॉर्टेंट आहियां। त इहा हिकिड़ी मतिलबु मां इलाही पहिरियों इहा ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ में अची वई त हरू भरू फैशन ऐं शो ऑफ ऐं रोज़ रोज़ जा नवां वॻा इहे एॾी अहमियत नथा रखनि। उन ज़माने खां वठी मां हिकिड़ो त रओ बि मथे ते पाइणु शुरू कयो ऐं उन खां पोइ मां इहे भर्त वर्त बि घणो करे छॾे ॾिना। पोइ थोरा घणा मां शर्ट जे बॉर्डर्स ते ठाहींदी हुअमि या मां पंहिंजे ॿाहुनि ते ठाहींदी हुअमि, रवनि खे आरूं हणंदी हुअमि, छो त हिकिड़ो हुनर बि जेको मुंहिंजे अंदर में फतकंदो आहे उनखे बि किथे न किथे कढणो हूंदो हो। त बहरहाल ॻाल्हि इहा ई आहे त दिलि चाहींदी आहे कमु करण ते, मसरूफ़ रहण ते, कुझु क्रिएट करण ते, ऐं थोरी घणी महिनत सां जेकॾहिं हिकिड़ी यूनिक शइ ठाहे थी सघिजे। कंहिं ज़माने में मां स्कूल में मशहूरु हूंदी हुअमि त हीअ मिस प्रिंटेड कपिड़ा न पाईंदी आहे, छो त मां भर्त सां पाण अहिड़ा प्रिंट कंदी हुअमि कपिड़ा जो उहे ॿियनि खां डिफरेंट हूंदा, अहिड़ा कंहिं वटि बि न हूंदा हुआ। सो उन खां पोइ जॾहिं मां ॿियनि शयुनि खे टाइम ॾियणु शुरू कयो, चैरिटी वर्क मां इलाही वधायो ऐं मां एग्ज़िबिशन्स करणु शुरू कयूं, पोइ मां इहे पंहिंजा भर्तन वारा कपिड़ा ठाहिणु छॾिया ऐं मां सिर्फ़ु सिंपल जेके हिन कॉटन जा 3 पीस वठणु शुरू थी हुयमि, प्रिंटेड वठणु शुरू थी हुयमि या लॉन जा प्रिंटेड कपिड़ा, त जीअं मुंहिंजो टाइम बचे।
छो त पोइ ईअं सफ़ा सादो 3 पीस प्लेन वॻो पाइणु अजीब पियो लॻे ॾाढो। तंहिंजे करे मां हिननि कपिड़नि ॾे अची वियमि, छो त उन सां मुंहिंजे ज़िंदगीअ में थोरी आसानी अची वई ऐं मुंहिंजे टाइम जो इस्तेमालु जेको थोरो बहितर पियो थिए नमूने सां। छो त जेके शयूं मां ठाहियां पई, सेल पई कयां, उन सां मुंहिंजी इनकम पई थिए ऐं जेको मां सोशल वर्क कयां पई, किन ॿियनि जो भलो पियो थिए, त बजाए मां सोचियो त बसि घणा ई जेके भर्त भरियमि ऐं शौक़ु कयमि ऐं उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो हो। मां ईअं नथी चवां त उहो मां टाइम विञायो, उहो मां विञायो कोन, मां सजायो कयो। पर याने हर दौर में हिकिड़ो जीअं जीअं उमिरि वधंदी रही, थोरी थोरी मिज़ाज में मूड में तब्दीली ईंदी रही। इलाही ॻाल्हियूं जेके हूंदियूं पहिरियों ॾाढो मज़ो पियूं ॾियनि, पोइ न पियूं ॾियनि। हिकिड़ी शइ जो मूंखे ॾुख थींदो आहे त को वक़्तु अहिड़ो हुयो इन स्कूल में ई जॉब जे दौरान शुरू में मूंखे मूं वटि हर कपिड़नि सां मैचिंग जूता हूंदा। उनजो मां अञा ताईं मां शर्मिंदा थींदी आहियां, अफ़सोस थींदो आहे केॾा पैसा ज़ाया आहिनि कंहिं मां। इहे बि कंहिं ॿिए जे भलाई में हलिया वञनि हा या कंहिं ॿिए बहितर कम में हलिया वञनि हा या जेको बि थिए। पोइ मां उहो बि जेको न जल्दी ख़तमु करे छॾियो। मूं चयो न कहिड़ी ज़रूरत आहे, पोइ बसि मां सिर्फ़ु ब्लैक जूता, अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो सियारे जो ब्लैक जूतो, हिकिड़ो ऊन्हारे जो, यानी ॿाहिरि पाइण लाइ। घर पाइण जा अलॻि या उहो मसइलो अलॻि आहे, पर ॿाहिरि कंहिंजे अचण वञण में पाइण जे लाइ पोइ मां स्कूल बि ईअं ई मूं वटि हिकिड़ो ई बंदि जूतो हूंदो सियारे जो ऐं ऊन्हारे में बि हिकिड़ो जूतो हूंदो सिर्फ़ु रोज़ु साॻो। ऐं जंहिं ॾींहुं उहो ॾिसंदी हुअमि त हाणे हे कंहिं बि महिल मूंखे धोखो ॾेई वेंदो, तेसिताईं मां ॿियो वठी अची अॻुवाट रखी छॾींदी हुअमि। त मां शुक्र आहे मां हमेशह समझदारी सबूत ॾींदी रही आहियां पंहिंजे हिसाब सां, हिकिड़े इंसान जी हैसियत में जेतिरी बि मुंहिंजी गुंजाइश हुई, जेतिरो मूंखे अकुलु हो पंहिंजी कैपेसिटी में रहंदे मां कोशिशि कई त कॾहिं टाइम ज़ाया न कयां, मटीरियल ज़ाया न कयां, का शइ बि मूंखां विञाइजे न। सो बहरहाल उन खां पोइ वक़्त सां गॾु गॾु तब्दीलियूं इंसान में ईंदियूं आहिनि, मिज़ाज में बि, पसंदि नापसंदि में बि। त ईअं मूं में बि इलाही सारियूं अची वियूं टाइम सां गॾु गॾु। सो हाणे दिलि विंदराईंदी आहियां मां ॿारनि जे लाइ शयूं ठाहे ऐं शौक़ु सॼा मुंहिंजा तव्हांखे ख़बर आहिनि, ख़ासि तौर ते जेके पुराणा मुंहिंजा व्यूअर्स आहियो उन्हनि खे त चङी तरह ख़बर आहिनि। त अॼु मां इलाही ख़ुशि थियमि त मां राजिया जो ड्रेस सिबी वरितो आहे, सुभाणे हुनखे थोरो 1-2 इंच नंढो कंदमि शर्ट खे। मूंखे आइडिया न हो, साम्हूं हूंदो आहे न त मूंखे वधीक सहूलियत थींदी आहे। त जीअं मां सॼी उमिरि पंहिंजे ॿारनि जा पाण कपिड़ा सिबिया आहिनि, स्पेशली सुगन सुराण जा, त मां काफ़ी अरसो देरि ताईं सिबंदी रहियमि। पोइ जॾहिं थकिजणु लॻमि तॾहिं मां छॾियमि। ऐं ॿियो जॾहिं मां रेगुलर पढ़ां पई, सुबुह जॉब कंदी हुअमि, उतां डायरेक्ट रेगुलर मां वेंदी हुअमि कैंपस B.Ed करण लाइ। उहो साल सॼो, पोइ उन खां पोइ मां सुगन सुराण जा कपिड़ा सिबणु छॾिया। पोइ मां उन्हनि जा टेलर खे ॾियणु लॻमि, स्कूल जो ई टेलर हूंदो त न त जेसिताईं मां सिबंदी हुअमि न त पोइ सिबी करे मां उन्हनि खे चवंदी हुअमि पाए ॾेखारियो त मूंखे उते ई ख़बर पइजी वेंदी त किथां घटि वधि आहे या परफेक्ट आहे या सही आहे, त मां घटि वधि आहे त ठीकु कयां, जे नाहे त उन महिल ई उनखे मां ईअं जो ईअं रखी छॾियां त मां कॉन्फिडेंट हुजां त हा सही आहे। मां पंहिंजा बि सिबंदी आहियां, पाए उन महिल चेक कंदी आहियां त अगरि हिनखे किथां चेंज जी ज़रूरत त नाहे। त साम्हूं हुजण में इहो फ़र्क़ु आहे त असां उते जो उते उन शइ खे ठीकु करे सघंदा आहियूं। हाणे इहे ज़रूरियूं साम्हूं मुंहिंजे आहिनि कोन, तंहिंजे करे थोरा धुके ते बि सिबजंदा आहिनि, माप बि भले मां उन्हनि खां वठी ईंदी आहियां पाण, पर पोइ बि या अरसो गुज़री वञे अगरि असां आम्हूं साम्हूं न मिलूं त मां हुननि जी माउ खे चवंदी आहियां त ॿारनि जी माप मोकिले, त उहा मोकिले ॾींदी आहे। सो हाल इहे आहिनि ॻाल्हियूं कंदे कंदे 7 मिंट रुॻो ॻाल्हायो अथमि, 7 मिंटनि खां मथे थी विया आहिनि। ठीकु आहे, सो हाणे मोकिलायूं था, इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इनशाला सुभाणे जे व्लॉग ताईं अल्लाह वाही।